पुलिस बीठो आहे ऐं धाड़ेल जेका हुया त 3D कार जेको हुयो त उहो कार खे छॾे करे जेको आहे त माण्हू को खणी वञनि पिया ऐं जेको आहे त आवाम उन्हनि जे पोयों हुयो। तव्हां पाण ॾिसी सघो था हिते त उन्हनि मुड़सी कयो आहे अॼु वॾो उन्हनि मुड़सी कयो आहे जेको आहे त धाड़ेलनि खां मुगी छॾाया अथनि। हेॾो पुलिस गुबरे जो होॾो आवाम जेको आहे त उनखे जेको आहे छॾियो। अदा कहिड़ा मुगी कहिड़ा हुया? अदा तुंहिंजो नालो छा आहे? मुनीर अहमद गोलो। मां तोखे सुञाणा थो भाउ ऐं सभु ख़ामोश रहो। तव्हांखे काथों अॻवा तव्हांखे कीअं खणी वञनि पिया इहो थोरो असांखे रहनुमाई कयो। अरे गाड़ी कराए जी जी गाड़ी में सवारी खड़े सखर जी जी सखर खणी करे पोइ असां गाड़ी में लाइन जाए गाड़ी मोरी आगे ना आयासीं जो असां छोकिरे असां टिपे अचूं था जो काथे साथ न आयो राति जो काथे ॿ टे हमारा ट्रिपिया अच्छा हथे सां चिपदा हथे सां बी करे असांखे अगवा करण पिया हाँ इन आंदो तोखे साईं। तव्हां पुलिस में आयो। तव्हां हे जेको मालिक साम्हूं बयान ॾे थो तव्हां इन माण्हुनि खे जेको अगवा करे धाड़ेल तरफ़ तव्हां पुलिस जो सप्लाई कंदा त पोइ असांजे आवाम जो छा थींदो? असांजे मालिक रूबरू वेठो आहे गाड़ी वारो चवे थो त मूंखे किराए ते इन पुलिस वारे करायो आहे। तूं सखर वेंदासीं तूं गाड़ी बोलाए करे दमदमानू ते लाहे करे अगर तव्हां पुलिस डिपार्टमेंट वारा अहिड़ा काला रिढ ऐं अहिड़ा जेका ज़ालिम जेका तव्हां पुलिस वारा आहियो तव्हां पाण माण्हुनि खे हथनि सां कार किरायो सां करे करे उनखे तव्हां कचे में सप्लाई करे जेको धाड़ेल वटि पहुचायो त असांजो अवाम जो तहफ़ुज़ ऐं असांजो पुलिस जो अवाम जो हाणे अवाम खे शाबाश आहे जेको हुन तंग कयो आहे। अदा तव्हांखे हिकु ॿुधायो अदा तव्हांखे हिन पुलिस वारनि इहो आहे जी हाँ मां इन्हें खड़ी अचो सवारी थी सवारी थी सवारी मरीज दवा के पुॼा ॾिस हमारा निकता हथे रसा लेका असां अगवा के वेण पिया। तूं हिननि खे सवारी में बोलाए करे मालिक रूबरू जेको आहे भेण इनजे करे मां लाइव आयो आहियां त कुझु पुलिस वारा लिकाईंदा आहिनि माण्हू खे ऐं कुझु जेका साफ़ी आहिनि उहा साफ़ी जेका आहिनि उहा माण्हुनि खे लिकाईंदा आहिनि। मां आंद उते मौजूदु आहियां जिते त हे पुलिस वारो। तव्हांजो नालो साईं? कादिर बख्शदाणी। तव्हांजो रैंक ॿुधायो सर? एस आहे तव्हांजी रैंक आहे। तव्हांखे थोरो शर्म थियणु घुर्जे तव्हांखे थोरो हया थियणु घुर्जे त अहिड़े पुलिस वारनि ते थोरो हया जेको मालिक रूबरू चए थो तूं हुनखे कार में बोलायो आहे त हल मुंहिंजी सवारी आहे रस्ते में तूं धाड़ेल विहाए करे तव्हां जहिड़ा काला रिढ जेका आहिनि उहा पुलिस जी बदनामी करनि था। तोखे हया शर्म थिए त तूं आवाम गरीब पब्लिक खे तूं जेको आहे त सप्लाई करे तूं कचे में था ॻोठ अधु चकर हुनजे ॻोठनि में ग़रीबनि खे शाबाश आहे जेको हुन सेवल माण्हू जेको मदद कयो मालिक रूबरू बके थो मालिक रब ॻोल्हे थो तुंहिंजो तसब तूं ऐसा है सूबेदार गोलो गरीबा मालिक मौके वजह तो इन मके बोलायो रस्ते में धाड़े तू छा तो चवे असा काले रिटन के बदनाम करे रहंदा से ऐं अज भी क्यों से कल भी कंदा से उते तो असा जा उते थियन हे पुलिस वारो जेको मानू कार किराए ते बोलाए करे बुते तो भरिया साहब तुझो भरिया बुते तो हे पुलिस वारो जेको मानू के अदा काथू बोलाए कार तुझो कंदकोट को सखर तो होड़े अब की तो हिते तो फेराया तो सॉरी तो खान दो ना हाँ मरीज के दवा ए गरीबा गोलो मिस्कीन सजो डी इनके मां भी चंगी तरह सुञाणींदो आ सब सुञाणींदा आहिनि। ड्राइवर आ मिस्कीन पुलिस वारो एस आहे कंदकोट मु चए थो त अॼु तोखे सवारी ते निया उहो पुलिस वारो अची बंद जे दमदमानू में धाड़ेल खे विहाए करे जेका मक़ामी माण्हू तव्हां ॾिसो था हिते त शाबाश आहिनि आवाम खे जन जिदोजहद करे फायरिंग करे हेॾो गुबलो पुलिस खे शाबाश पुलिस बि पुॼी वियो आहे हेॾो बंद ते जेको आहे त ऐं पुलिस हुयो होॾो मक़ामी माण्हू हुया जेको ॻोठ मजनू रियाज़ी जेको आहे उन्हनि हिमत कयो आहे मजनू अज़ीज़ला रियाज़ी ऐं जेका आहिनि उन्हनि हिमत करे ऐं जेको आहे हा ड्राइवर कहिड़ो आहे हुनकूं न तोखे पुलिस वारा चए त मां काथे तोखे ॾियां थो न तव्हांखे कंहिं छॾायो आहे तव्हांखे जिला बेड़ी ते चढ़े वञनि पिया ॿार बच्चा आया सॼा आया हथे ॿार बच्चा सैफन घटि वॾी सेवल माण्हुनि तव्हांजो मदद कयो हेॾो बंदि दमदमानू ते पुलिस बीठो हुयो ऐं होॾो जेको सेवल माण्हुनि खे सलाम आहे जेको तव्हां ग़रीब खे छॾायो अथनि। ॻोठ मजने जे ॻोठ जे रहवासियुनि तक़रीबन 200 खां वधीक माण्हू जेका हुया दमदमाने ते कार छॾे करे हेठि धाड़ेल वञनि पिया हुनजे घर जे विचों टपियूं वञनि पिया उन्हनि मक़ामी माण्हुनि तव्हां पाण मंज़र ॾिसो था त कहिड़े तादाद में जेका आहिनि
माण्हू बीठल आहिनि जेको पुलिस वारो एस आया आहे उन ड्राइवर खे बोलायो आहे गोलो गरीब मिसकिन गोलो क़ौम आहे उन गरीब खे छुदे के कंध कोड़ूं गोले खे एस आहे बोलाए हल तोखे सवारी ते न्या थो उहो जेको आहे हेॾो धाड़ियल विहाए करे उन माण्हू खे अक्सर असां चऊं था एसएसपी खे त पंहिंजे पुलिस में जेका कारा रिढ आहिनि उन कारे रिढनि खे जेसि ताईं ख़तमु न कंदा एसि ताईं अमन अमान जेको आहे उहो बहाल न थींदो ऐं पुलिस में कारा रिढ आहिनि जंहिंजो धाड़ियलनि सां वास्तो आहे जेका धाड़ियलनि खे गोलियूं